मियाँ साहब वेझो अब्दाल शाख के 20 फुट घारो पइजी वियो आहे। पाणी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता। ॻोठाणनि पारां आपाशी खाते खां फौरी घारो बंदि करण जो मुतालबो कयो आहे। अहम ख़बर आहे, मियाँ साहब वेझो अब्दाल शाख के 20 फुट घारो पइजी वियो आहे। पाणी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता। ॻोठाणनि पारां आपाशी खाते खां फौरी घारो बंदि करण जो मुतालबो कयो वियो आहे। मियाँ साहब भरिसां अब्दाल शाख के 20 फुट घारो पइजी वियो आहे, जॾहिं त पाणी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे बशीर रिंद। जी बशीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मियाँ साहब जो अब्दाल शाह के 20 फुट घारो लगो है। पानी आबादी तरफ वधण लगो है। इतला बावजूद आपाशी जो अमल न पहुता। घारो सबब पानी गोठ मीर मोहम्मद खुआरो, अब्दुल्ला कौर, भीम मोहम्मद खुआरो सबब बिन गोठन वधण लगो। गोठा पारा आपाशी खाते जे अमलदारन खां फौरी घारो बंद कराने जो मुतालबो। घारो 20 फुटन का वधी 40 फुटन ताईं पहुतो है। आपाशी खाते वारा अमलदार न पहुची सघिया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।